खानपुर रहीमाबाद थाने जी अध ॻोठ नूर मोहम्मद शुजा में 13,000 पैसनि जी ॾेती लेती बेरहम भाउ हाशिम पहोड़ पंहिंजे पुटनि सां गॾिजी भाउ कासिम पहोड़ खे घुटा ॾेई बेदर्दीअ सां क़त्ल करण बाद लाश खे झंग में उछलाए छॾियो। वाक़े जे इतलाउ ते रहीमाबाद पुलिस ॻोठ नूर मोहम्मद शुजा पहुती मक़तूल जे पुटनि खां तफ़सील वठण बाद हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। राब्ते करण ते रहीमाबाद थाणे जे नंढे मुंशी मोहम्मद मारूफ सूमरो ॿुधायो त गुज़िरियल राति ॻोठ नूर मोहम्मद शुजा में कासिम पहोड़ जे क़त्ल जो इतलाउ मिलियो। बर वक़्त पुलिस पहुची हिकु जवाबदार हाशिम पहोड़ खे गिरफ़्तार करे वरितो हो, जंहिंजी निशानदही ते अॼु सुबुह ॻोठ ते ॿीहर कामयाब कार्रवाई कई वई। क़त्ल थियल कासिम पहोड़ जो लाश हथ कयो वियो आहे, जंहिंखे ज़रूरी कार्रवाई लाइ तालकी अस्पताल आंदो वियो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच कई वेंदी। ॿिए तरफ़ लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची